हाँ सभी जो पुनः स्वागत तो कयां असांजे विच में जीअं लता मंगेशकर जी उन इक्वलेंट ते असांजे समाज जी कोकिला काजल जी आया आहिनि। मां डॉक्टर प्रताप जी के और डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी के निवेदन करूँ तो बई मिली करे कविता और संगीता भी आहिनि। असां काजल जी जो स्वागत कंदासीं। मां काजल जी के सॾु कंदुमि त हिकु तो तव्हांजो धन्यवाद, तव्हां हिन सत्र जी अध्यक्षता कई। जय झूलेलाल। एतिरो परे अजीत जी जे प्यार भरे सॾ ते आई आहियां ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हां सभिनी खे हिते ॾिसी करे, सभिनी सां मिली करे। रवि जी सो नाइस, सभु मुंहिंजा पंहिंजा आहियो, अलाए किथां किथां सभु आया आहिनि। इंदर जी, राजेंद्र जी। मूंखे एतिरो चवणु चाहींदसि, जीअं शोभा दीदी चयो त सीता सिंधु भवन दादा ठारायो हो। मां 12 साल जी शायदि हुअसि, 11 या 12 साल जी तॾहिं हुअसि। मूंखे बिल्कुलु यादि आहे उनजो फाउंडेशन स्टोन, ऐं तॾहिं बिल्डिंग कोन हुई, ॿाहिरि ओपन में पंडाल लॻाए करे असां प्रोग्राम कयोसीं, बराबरि शोभा दीदी। ऐं उन ॾींहुं पहिरियों दफ़ो मां सिंधी कलाम ॻायो हो ऐं दादा खे बिल्कुलु ख़बर कोन हुई त मूंखे मुंहिंजी मम्मीअ सिंधी गीत सिंधी कलाम सेखारियो आहे। आबिदा परवीन खे माण्हू हाणे 10-15 सालनि खां सुञाण लॻिया आहिनि, पर मां 11 या 12 साल जी हुअसि तॾहिं खां मां आबिदा परवीन खे ॿुधी उहे मुंहिंजी आइडल आहिनि। ऐं मां पहिरों सिंधी कलाम ॻायो हो, जियो झोरे ॾिसां त छा थो थिए, चंग चोरे ॾिसां त छा थो थिए। उनजी माना मूंखे ख़बर कोन हुई, पर मम्मी जीअं मूंखे सेखारियो। त रुगो एतिरो थी चवणु चाहियां त सीता सिंधु भवन उतां ई मुंहिंजी बि शुरूआति थी ऐं उहो हंधु एतिरो पवित्र आहे। दादाजी उते आसीस आहे, अञा बि दादाजी उते समाधि आहे, झूलण साईंअ जी उते वॾी मूर्ति, उनजी स्थापना असां कईसीं। त जेको बि आर्टिस्ट उते ईंदो आहे, म्यूज़िशियन हुजे, सिंगर हुजे, थिएटर जो हुजे, नीरू जी अलाए घणा उते पंहिंजा रिहर्सल्स त कंदा आहिनि। त उन धरतीअ में ॾाढी शक्ति आहे ऐं शाबास आहे शोभा दीदी खे। 2 सालनि में सिंधु आइडल बि कयो अथऊं, त इट्स अ वेरी तमामु सुठी कोशिशि आहे। उन बहाने यंग जनरेशन सिंधियत ॾे उन्हनि जो लाड़ो वधे थो। ॿी ॻाल्हि मूंखे चवणी आहे, वधीक न ॻाल्हाईंदसि। NCPSL, सिंधी अकेडमी, सिंधी साहित्य अकेडमी, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया, इन्हनि खे असांजी वेनिती आहे त असां आर्टिस्ट खे थोरो सपोर्ट कयो। सेमिनार्स करणु ज़रूरी आहे, सुठो आहे, पर जेसिताईं असांखे फाइनेंशियल हेल्प न मिलंदी असां अॻिते न अची सघंदासीं। असां उहे ई कलाम था ॻायूं, उहे ई जिते वञूं था, ऐं माण्हुनि जी ॿुधण जी टेस्ट बि बदिलजी वई आहे। तव्हां हिंदी म्यूज़िक बि ॿुधो, उहे ई ओल्ड सॉन्ग्स वरी रीमिक्स थी करे अचनि था, बिकॉज़ हाणे अलाए क्रिएटिविटी ख़तमु थी वई आहे। ऐं जेकॾहिं मां कोई ॾुखियो सिंधी कलाम ॻायां थी, जा जीअं झोरे ॾिसां त छा थो थिए, माण्हू चवंदा जीअं झोरे मतिलबु छा, चंग मतिलबु छा। अॼुकल्ह जी जनरेशन सम्झण ई नथी चाहे। दे वॉन्ट साड़ी के फॉल का दैट काइंड ऑफ म्यूज़िक। हर कंहिं ॻाल्हि में तव्हां ॾिसो, रुगो सिंधी म्यूज़िक अफेक्ट कोन थियो आहे, बॉलीवुड म्यूज़िक बि अफेक्ट थियो आहे, क्वालिटी सफ़र थी करे। त असांखे भले चाहियूं था ॾुखिया कलाम सिंधी कलाम ॻायूं, पर देर इज़ नो ऑडियंस फॉर दैट। जेका दादा जे टाइम ते जेका वॾा हुआ असांजा, उहे जेका सिंधी हुई
चीदी सिंधी जंहिंखे चइबो हो उहो सम्झंदा हुआ। अॼुकल्ह नथा सम्झनि। असांखे घुमी फिरी वरी हो जमालो, अलाए जे छा में राज़ी आहे, द पॉपुलर सॉन्ग्स उहे ई असांखे ॻाइणा था पवनि। ग़लति ॻाल्हि कोन्हे, ख़राबी बि काई कान्हे, पर कुझु नओं थिए ई नथो। नथिंग इज़ बीइंग कंपोज्ड, नथिंग इज़ बीइंग संग। उहे ई सागा राग, सभु सिंगर्स उहे ई 10-15 राग ॻाइनि था। त NCPSL सिंधी साहित्य अकेडमी जीअं कविता बि चयो, वी शुड हैव वर्कशॉप्स। सभु सिंगर्स अचनि, पंहिंजो आउटपुट ॾियनि, कुझु नओं ठाहियूं, नंढनि ॿारनि खे सेखारियूं, त कुझु थोरी क्रिएटिविटी वधंदी असांजी। सो इट्स एन अपील। फाइनेंशियली बि असांजी मदद कयो, बिकॉज़ आहिनि असां वटि सभु आहे, लिटरेचर आहे, सभु कुझु आहे। अहमदाबाद ऑल इंडिया रेडियो ते मां 14 साल में पंहिंजो ऑडिशन पास कयो हो, बी हाई ग्रेड मूंखे मिली हुई डायरेक्टली। उन टाइम ते असां फीचर्स कंदा हुआसीं, अर्जुन हासिद, गोवर्धन भारती, उन्हनि ते असां फीचर्स कंदा हुआसीं, झूलेलाल ते, होलीअ ते, सभु ॾिण जेके हा 3 ॾींहं उते ऑल इंडिया रेडियो में वञी करे प्रैक्टिस करे उहे रेडियो ते असां फीचर्स कंदा हुआसीं 45 मिनट्स जो। त उन ते गीत ठहंदा हुआ, नवां गीत। हाणे उहो सभु गुम थी वियो आहे, बंदि थी वियो आहे, बिकॉज़ असां ही जेके शाइर आहिनि असांजा वॾा त आहिनि, पर नंढा बि हूंदा, ज़रूरु हूंदा, उन्हनि खे ॻोल्हियो। असांखे जीअं कलाम मिलनि, वर्कशॉप्स थियनि, सेमिनार्स थियनि, त असां वेही करे कंपोज़ करे था सघूं। ईअं कोन्हे नथा करे सघूं। त इहा बि असांजी प्लीज़ रिक्वेस्ट आहे, थोरो ध्यानु में रखिजो अजीत जी, त वर्कशॉप्स थियनि, कुझु नओं ठहे, माण्हू न चवनि सागा राग था ॻायो, असां बोर थी विया आहियूं। ऐं टी ॻाल्हि, मां रुगो एंड ईअं करणु चाहींदसि त मां ॾाढी पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदी आहियां त मां सिंधियाणी आहियां। ऐं उनखां वॾी ख़ुशकिस्मती मुंहिंजी आहे त मां दादा जे परिवार में मुंहिंजो जनमु थियो। त जेका बि मूंखे हमेशह जॾहिं किथे वेंदी आहियां त चवंदा आहिनि सिंधियुनि जी लता मंगेशकर। मां कुझु बि कोन आहियां, उहा मां सरस्वती आहे। मां उन्हनि जे पेरनि जे धूल जे बराबरि बि कोन आहियां, रुगो पंहिंजी कोशिशि कंदी आहियां, ईमानदारी सां पंहिंजो रियाज़ कंदी आहियां, ऐं सिंधियत खे, सिंधी म्यूज़िक खे जिते जिते मूंखे माण्हू प्यार सां घुराईंदा आहिनि, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे संगीत खे पहुचाइण जी कोशिशि कंदी आहियां। ऐं हमेशह इहो ई चवंदी आहियां त जेकॾहिं मूंखे ॿियो जनमु जॾहिं मिलंदो त साईं खे चवंदसि मूंखे सिंधी ई ठहिणो आहे। मूंखे ॿी काई बि ज़ात में मूंखे जनमु न मिले, इहा ई मुंहिंजी ज़ात आहे, इहा ई असांजी पहचान आहे। मूंखे पंहिंजी ॿोलीअ सां एतिरो प्यारु आहे त मां ॿिए जनम में बि सिंधी ई थी करे ॼमां। त इन ॻाल्हि ते 2 सिटूं तव्हांजे अॻियां पेश थी कयां। हिन जनम हर जनम लाइ वचन थी करियां, मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां, हो सिंध तुंहिंजी थियां। हिन जनम हर जनम लाइ वचन थी करियां, मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां, हो हिंद तुंहिंजी थियां। हिन जनम हर जनम लाइ वचन थी करियां, मां वचन थी करियां। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। धन्यवाद काजल जी।